दरिया सां त हमेशह नाइंसाफ़ी थी आहे, ख़ासि करे सिंध सां। मथे डैम बि ठहनि पिया ऐं छिकनाल कढिया विया आहिनि, जंहिंजे करे सिंध जा माण्हू हिकु ई आवाज़ आहिनि, उहे कलाकार हुजनि या आम माण्हू हुजे, सिंध जो हारी नारी त उएं ई मुतासिर हूंदो आहे। पाणी जा मसइला असां वटि हमेशह पाणीअ ते ई जहिड़ो थियो आहे, जेको सिंध खे तमामु घटि पाणी मिलियो आहे। ऐं जीअं त जेके मोड़ ते आहिनि, दरिया जे मुंहं ते वेठा आहिनि, उहे पाणी खणी वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ ज़रियनि जे पंहिंजो तरीक़नि सां। जीअं त असांखे पाणी घुरिजे ॿनीअ जे लाइ, ॿियो दरिया लाइ पाणी घुरिजे त जेको पोइ हिते समुंड खे हटाए ताकी असांजी जेकी ज़मीन आहे उनखे गिड़काए बि न। हर लिहाज़ सां पाणी जी ज़रूरत आहे, जेको असां ताईं पुॼे कोन थो। ॾाढो ज़ुल्म आहे, आबादी असां वटि घटिजी वई आहे सिंध में। सिंध वरी ज़रख़ेज़ हूंदी ज़रई हिसाब सां, उहो ख़तमु थी चुको आहे। ऐं हे जेके ॾियार मल्हाइजनि था सकाफ़ती, इहो बि हिकिड़ी उनजो बुनियादु आहे ताकी असांजे माण्हुनि में इहा जागरता पेश थिए अचे त जीअं असांजो माण्हू हर मुहाज़ ते आवाज़ु उथाए। ज़मीन ज़रई न हूंदी त माण्हू तबाह थी वेंदो। असांजी सिंध आहे ज़राअत ते, ज़राअत न हूंदी, ॿनियूं न हूंदियूं, आबाद न हूंदियूं, पाणी न हूंदो, पोइ सभु तबाह थी वेंदासीं। इन जे लाइ इनखे बचाइण लाइ जेके माण्हू आवाज़ उथाइनि था, उहो सुठो क़दमु आहे। ऐं सकाफ़ती ॾियारो मल्हाइजे ताकी असांजी ॿोली ऐं असां जेको आहे सो ज़िंदा हुजूं था, हयात हुजूं, सलामत हुजूं।